नाज़रीन, तंगवाणी जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल अब्दुल अज़ीज़ नंदवाणी बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहे। मासूम ॿार सख़्त गर्मीअ में पठ ते वेही तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था अता हुसैन मलिक जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां तंगवाणी भरिसां ॻोठ अब्दुल अज़ीज़ नंदवाणी जे मेन प्राइमरी स्कूल में मौजूद आहियूं। हिते जे उस्तादनि ऐं स्कूली ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो वधीक छा चवणु स्कूल जे हवाले सां। GPS अब्दुल अज़ीज़ नंदवाणी जो स्कूल आहे, पुराणो हलंदड़ स्कूल आहे। हिन टाइम ताईं न बिल्डिंग थियो आहे, का बि सहूलियत कोन आहे। हेॾो सारो इहे गर्मी आहे, तव्हां ॾिसो था 150 खां वधीक शागिर्द आहिनि। इहे गर्मी में डेली अचनि था, डेली वञनि था, वरी बीमार बि थियनि था। स्कूल बि इहो छपरी आहे, गर्मी आहे। ॿियो त उन खां बजाए उस्ताद मां हिकिड़ो आहे, हिननि जो तालीम बहितर नथो थिए। मां हिकु उस्ताद 150 शागिर्दनि खे छा तालीम ॾेई सघंदुमि। हेॾो सारो तालीम जी एमरजेंसी लॻो आहे, पोइ बि इन जे बावजूदि उस्ताद असांखे नथो मिले। ऐं ॿियो त फर्नीचर न आहे। तव्हां ॾिठो आहे जेके बि आहिनि त ॿारड़ा सभु पट ते वेठा आहिनि, हे छपरी ते पढ़ायूं था। असांजो इहो ई मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट खां त बिल्डिंग थी मिले। ॿियो फर्नीचरनि जो ज़रूरत आहे, फर्नीचर खोट आहे, फर्नीचर मिलियो वञे। वधाए अॻिते सस्तीअ मां चार हासिल कदम वधाए अॻिते हल चंड ते पहुता इंसान महिनत जो आहे पलक जो तूं मोहताज कंहिंजो आॾो जोन जॾहिं हिमत वारनि जी आॾो झुकी पए थो। जबल सर्दी गर्मी सिर ते सहे गुल जॾहिं थी तॾहिं वल गुज़री जेको वक़्तु हरूनीअ ते हथ न मल डूंगर पर ॾायूं पवंदा करे रहंदो आहे। अटल हिमत आहे सत जी वाट वाट उन ते हलंदो हल आहे बल मफ़्त आहे। सही मसइलो इहो आहे त इहे स्कूल कंहिं 20-25 सालनि खां मथे हलंदड़ आहे। को बि स्कूल में सहूलियत कोन्हे। असां गवर्नमेंट खे गुज़ारिश घणा दफ़ा एप्लीकेशन ॾिनासीं, भॻासीं त असांखे बिल्डिंग मिले। ॿार उसड़े ते सड़नि था, वेझी सही हिनखे 25 साल थी विया आहिनि। बिल्डिंग कोन्हे, सहूलियत कोन्हे, का ॿारनि खे को छांव कोन्हे, छपर कोन्हे। मसइलो न आहे त स्कूल बिल्डिंग न आहे, छांव न आहे, को सोलर न आहे, नलको न आहे, को लेट्रिन न आहे। ॿार घणा आहिनि, 150 खां उस्ताद हिकिड़ो आहे। असां ऐलान कयूं था, चऊं था शबीर अली ख़ान बेजाराणी खे ऐं वज़ीर आला खे, वज़ीर आज़म खे त बिल्डिंग ॾियनि, सोलर बोलर ॾियनि, पखा ॾियनि। बिल्डिंग कोन्हे, को फर्नीचर कोन्हे, उस्ताद हिकिड़ो आहे, उहो पढ़ाए नथो सघे। 150 खां मथे शागिर्द आहिनि, हिकिड़ो उस्ताद काॾो उनखे पीरियड ॾेई सघे।